अस्सलाम वालेकुम, मां आहियां अलीज़ अलवी। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि सिंध जी अज़ीम तहज़ीब ऐं सक़ाफ़त बाबति। सिंधु माथिरीअ जी तहज़ीब दुनिया जी क़दीम तहज़ीबनि मां हिकु आहे। इहा ॼाण असांखे मुंहिंजे दड़े जे आसारनि मां मिले थी, जेका अटकल 5000 साल पुराणी आहे। हीउ दड़ो लाड़काणे ज़िले में मुंहिंजे दड़े रेलवे स्टेशन खां 13 किलोमीटर परे आहे। हिन दड़े खां सवाइ सिंध में ॿियनि केतिरनि ई क़दीम शहरनि जा निशान मौजूदु आहिनि, पर हीउ सभ खां वॾो दड़ो आहे। अंग्रेज़नि जी हुकूमत में सर जॉन मार्शल नाले हिकु अंग्रेज़ क़दीम आसारनि जे माहिर खे हुकूमत तरफ़ां इन हीअ कम ते मुक़ररु कयो वियो त सिंध जा क़दीम आसार ॻोल्हे उन्हनि जी खोटाई कराए। हुन 1922 ईस्वीअ में हिन दड़े जी खोटाई कराई, जंहिं मां मालूम थियो त सिंधु माथिरीअ जो ही इलाइक़ो आगाटे ज़माने में ॾाढो सुधरियल हो। उन वक़्त जा माण्हू होशियार ऐं हुनर वारा हूंदा हुआ। संदन रहणी कहणी शानदार नमूने जी हूंदी हुई ऐं हू ॾाढा सुखिया सताबा हुआ। खोटाईअ मां इहो पिणु ॾिसण में आयो त हिन शहर जूं सभु चायूं हवादार ऐं पकियुनि सिरनि जूं ठहियल हुयूं। उन्हनि मां के त 2 माड़ बि हुयूं। शहर जा रस्ता कुशादा ऐं सिधा हुआ। रस्तनि जे पासनि खां गंदे पाणीअ जे निकाले जूं नालियूं पिणु हुयूं ऐं भितियुनि जी ओसारी घारे सां थियल हुई। उन्हनि जूं सिरूं अहिड़ियूं त मज़बूत पकल हुयूं जो हज़ारे साल गुज़रण खां पोइ अॼु बि नयूं पयूं लॻनि। घरनि में पका खूह ॾिसण में अचनि था। उते हिकु वॾो तलाउ मौजूदु आहे जो 12 मीटर डिघो, 8 मीटर वेकिरो ऐं 2.5 मीटर ऊनो आहे। उन जे चोतरफ़ चाणियूं थियल आहिनि, जिन मां इहो अंदाज़ो लॻाइजे थो त आम माण्हू उते विंजदा हुआ। शहर जे बाज़ार जा आसार बि चिटा ॾिसण में अचनि था। ॿिन्ही पासे दुकाननि जा निशान बि पधरा आहिनि। हिन दड़े खे खोटींदे हिकु मंदिर ज़ाहिर थियो, जंहिंजे चौधारी नंढियूं नंढियूं कोठियूं थियल आहिनि, जिन मां इहो थो मालूम थिए त उहे मंदिर जे पुॼारियुनि लाइ ठाहियूं वयूं हुयूं। हिन दड़े मां जेके सिक्का हथ आया आहिनि, तिन ते ढगे ऐं ॿियनि शयुनि जूं शिकलियूं बि उकिरियल आहिनि। घरनि खे खोटींदे सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर, टामे ऐं ठिकर जा थांव, तोड़े रांदीका बि हथ आया आहिनि। वॾे टुक जा औज़ार पिणु लधा विया आहिनि, जेके पथर जा ठहियल आहिनि। उन मां ईअं थो सम्झजे त उन ज़माने में लोह खां कमु न वरितो वेंदो हुयो। उते के अहिड़ियूं शयूं बि हथ आयूं आहिनि, जिन मां ख़बर पवे थी त उन हीअ ज़माने में कणिक, जव ऐं वण पोखबा हुआ। उम्दा एट पिणु ॾिसण में आया आहिनि, जंहिं मां लॻे थो त औरतूं घरनि में कतण जो कमु कंदियूं हुयूं। दड़े मां केतिरनि जानवरनि जूं शिकलियूं पिणु मिलियूं आहिनि, पर अजब जी ॻाल्हि इहा आहे जो उते घोड़े जी का बि मूरत नज़र न आई आहे। मुंहिंजो दड़ो हिन वक़्तु सॼी दुनिया में मशहूरु आहे। जॾहिं ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू हिते ईंदा आहिनि त घणो करे ही आसार त ज़रूरु ॾिसण ईंदा आहिनि। सरकार हिते हिकु अजाइब घर ठाराए उन में हिते जूं रदल शयूं रखाए छॾियूं आहिनि। क़दीम आसारनि वारे खाते जी ऑफिस ऐं सियाहनि लाइ मुसाफ़िर खानो मौजूदु आहे। लाड़काणे ऐं डोकरी शहर खां मुंहिंजे दड़े ॾांहुं वञण लाइ सवारियुनि जो जोगो बंदोबस्तु थियल आहे। हिते हवाई अॾो पिणु आहे। हिते ज़ाहिरी तरह त फटल शहर जा निशान आहिनि, जिते रुॻो ठिकर ऐं बितर पयल नज़र अचनि था, पर माहिरनि जे नज़र में ही दड़ो इंसानी तहज़ीब जो वॾो मर्कज़ आहे, जंहिं मां क़दीम ज़माने जे माण्हुनि ऐं उन्हनि जी रहणी कहणी जी ख़बर पवे थी। मिस्री, सुमेरी ऐं चीनी तहज़ीबूं बि दुनिया जूं क़दीम तहज़ीबूं आहिनि। हिन वक़्तु बदकिस्मतीअ सां सिम ऐं कलर अची मुंहुं कढियो आहे ऐं आसारनि खे वॾो झोको रसी रहियो आहे। माण्हुनि जी लापरवाही सबबु हिन अज़ीम तहज़ीब खे नुक़सानु पहुची रहियो आहे। असां समूरनि खे मुंहिंजो दड़ो ज़रूरु ॾिसणु घुरिजे ऐं उन जे बचाव लाइ हर मुमकिन कोशिश करणु घुरिजे। इहो असां ते क़ौमी ऐं इख़्लाक़ी फ़र्ज़ आहे। हिननि आसारनि ते सिंध तोड़े पाकिस्तान खे वॾो फ़ख्रु आहे। दुनिया जे हिन अज़ीम विरसे खे बचाइण लाइ यूनेस्को वॾियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। त हाणे ॾियो अलीज़ अलवी खे इजाज़त, पर हिननि सवालनि जा जवाब ज़रूरु कमेंट कयो। मुंहिंजो दड़ो किथे आहे? मुंहिंजे दड़े जी खोटाई कहिड़े साल खां शुरू थी? कहिड़े माहिर मुंहिंजे दड़े जी खोटाईअ जो कमु शुरू करायो? मुंहिंजे दड़े जी खोटाईअ मां कहिड़ी ॼाण मिले थी?
मुंहिंजे दड़े जी खोटाईअ मां कहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि। सिंधी अबाणी ॿोली खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब करणु न विसारियो।